अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन इलेक्शन पोल 2013 में आया मुश्ताक सरकी मां आया इमदाद सुमरो। नाज़रीन, असां गुज़िरियल प्रोग्राम में कुछ ख़दशा ऐं अंदेशनि जो इज़हार कयोसीं त जेका मौजूदा निगरान हुकूमत आहे उन जी अवलिन जेका तरजीह आहे त अमन अमान जी सूरत हाल आम चूंडनि जो दौरान तमामु बहितर बणाई वञे। उन जे लाइ भल केतिरा बि सख़्तु क़दम छो न खया वञनि ऐं कोशिशि इहा हुजणु घुरिजे मौजूदा सिस्टम जी त आम चूंडियूं जेके जमहूरियत जो प्रोसेस आहिनि ऐं हर माण्हू जा ख़्वाहिश आहे त उन चूंडनि दौरान बग़ैर के नंढे वॾे नुक़सान जे उहो मरहलो पुॼाणी ते पहुचे ऐं जेके आम वोटर आहिनि सिंध वासी ऐं सॼे मुल्क जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी इहा ख़्वाहिश आहे त ब्लड शेड खां सवाइ हिन भेरे ट्रांसपेरेंट इलेक्शन पुॼाणी ते पहुचनि। ऐं असां पंहिंजे कुझु ॾींहं अॻु हिकु प्रोग्राम में इन इशू ते डिस्कस कयोसीं ऐं मुख़्तलिफ़ जेके ख़दशा अंदेशा ऐं डिफरेंट कॉर्नर सां जेके थ्रेट्स हुआ उहे बि पंहिंजे प्रोग्राम वसीले आला अख़्तरनि ताईं पहुचण जी कोशिशि कईसूं। अॼु हिकिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश आयो आहे हैदराबाद जे PS47 जो कैंडिडेट जंहिंजो तालुक़ु मुतहदा क़ौमी मूवमेंट सां हुयो, फ़ख़्रुल इस्लाम, उनखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे, जंहिंखां पोइ उहे ख़दशा ऐं इम्कान जेके ब्लड शेड बाबति मुख़्तलिफ़ कॉर्नर ते डिस्कस कया पिया विया उन्हनि खे ॼण त हिकिड़ो शेप मिली वियो आहे त इहो जेको ब्लड शेड जो सिलसिलो आहे उन जी शुरूआति सिंध जे पुरअमन शहर हैदराबाद खां कई वई आहे। उन हवाले सां अॼु कोशिशि कंदासीं प्रोग्राम में त मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि ऐं ख़ुदि MKM जंहिंजो इहो कैंडिडेट क़तलु थियो आहे ऐं उतां जो जेको SSP जे अॼु उते चार्ज वरिती आहे, काल्ह हुनजो उते मुक़ररी जो ऑर्डर थियो, अॼु हुन चार्ज वरिती आहे ऐं अॼु ई उहो वाक़ियो पेश आयो आहे। इन खां अॻु जो असां ॿिए कंहिंसां ॻाल्हायूं। इमदाद, कीअं पिया ॾिसो हीउ वॾो वाक़ियो पेश आयो आहे ऐं कैंडिडेट खे क़तलु कयो आहे, कैंडिडेट मुतहदा क़ौमी मूवमेंट सां उन तक तव्हां कंटेस्ट करियो जिते ॿिया क़ौम परस्त बि जेको आहे कंटेस्ट कनि था, सियासी सरगर्मियूं ऐं इलेक्शन मुहिम जूं तयारियूं हली रहियूं आहिनि, हर शइ उरूज ते उन विच में इन क़िस्म जो वाक़ियो कीअं पिया ॾिसो? हाँ मुश्ताक साईं, अॼु हे जेको PS47 आहे कासिमाबाद, उनजो मेजर पोर्शन कासिमाबाद आहे, उन तां जेको मुतहदा क़ौमी मूवमेंट जो जेको उम्मीदवार हो फ़ख़्रुल इस्लाम PS47 सां गॾोगॾु नेशनल असेंबली जी सीट 221 221 में उम्मीदवार आहे। यकीनन इहो हिकिड़ो ग़लति अमल आहे। पुलिस खे हुनजो एक्शन खणणु घुरिजे, जेके हुनजा ज़िम्मेदार आहिनि हर एंगल सां हुनखे ॾिसणु घुरिजे, ज़िम्मेदारनि खे जेको आहे सो करार वाक़े सज़ा मिलणु घुरिजे। थोरो मां हिन जे पस मंज़र में वेंदुसि त 3 अप्रैल ते पीपल्स पार्टी जो जेको कवरिंग कैंडिडेट हो PS95 जो इरफान असलम, उहो क़तलु थी वियो औरंगी में। उनखां पोइ जेको ॿियो वाक़ियो कल्ह तव्हां ॾिठो हूंदो सखर में जेको थियो, ॾाढो अणवणंदड़ वाक़ियो हो, जॾहिं ज़िले डिस्ट्रिक्ट बार जो जेको डिस्ट्रिक्ट बार खैरपुर जो सदर हो मंज़ूर हुसैन अंसारी, जंहिं सैयद कामिल शाह जेको अॻूणो वज़ीर आला हो उनजे ख़िलाफ़ु कुझु एतिराज़ दाख़िल कराया, उनखां पोइ उनखे तशद्दुद जो निशानो बनायो वियो। इहो बि हिकिड़ो जेको आहे मज़म्मत जो अमल आहे ऐं हर माण्हूअ खे इज़हार राय जो हक़ु आहे, हर माण्हू खे इहो हक़ु आहे त हू कंहिं ते जेकॾहिं हुनखे एतिराज़ आहे त उहो क़ानूनी फोरम ते थो खणी अचे। हुन को ग़लति रस्तो मंज़ूर अंसारी साहिबु कोन वरितो हो। उनखां पोइ अॼु मंज़ूर अंसारी साहिबु IVA जी दरख़्वास्त दाख़िल कई आहे। इहो कल्ह अणवणंदड़ वाक़ियो, इहो इलेक्शन जे प्रोसेस में, इन जमहूरियत जे प्रोसेस में जेको असांजे समाज में मौजूदु तशद्दुद जो अंसर आहे उनखे वाज़े थो करे। उनखां पोइ अॼु जेको हीउ फ़ख़्रुल इस्लाम जो वाक़ियो थियो आहे, असांजी पुलिस खे, असांजी इंतिज़ामिया खे, असांजी निगरान हुकूमत खे इन्हनि वाक़ियनि जो नोटिस वठणु घुरिजे। कराची में टारगेटेड ऑपरेशन आहे, तमामु सुठो अमल आहे। IG सिंध जेको नओं बलोच साहिबु आया आहिनि, ॾाढो सुठो कमु पिया कनि, पर टारगेटेड ऑपरेशन जो सिर्फ़ु कराची सिंध जी राजधानी ताईं महदूद न हुअणु घुरिजे, उनजो दाइरो पूरी सिंध ताईं वधणु घुरिजे। सिंध में जेको क़बाइली झेड़नि जो, क़बाइली दुश्मनी जो जेको अंसर मौजूदु आहे उनखे नज़र में रखणु घुरिजे। असांखे वाज़े तौर ते नज़र पियो अचे, असां उन ॾींहुं लाड़काणे डिवीज़न ते प्रोग्राम कयोसीं, उन में असां ॿुधायोसीं त किथे 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 बाक़ाइदे तकनि जी असां निशानदेही कईसीं त हिननि तकनि ते झेड़ा थी सघनि था। पूरी सिंध में उन ते माना ध्यानु ॾियणु घुरिजे, इलेक्शन कमीशन खे ध्यानु ॾियणु घुरिजे, निगरान हुकूमत खे ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं IG पुलिस खे। थोरो हुन जे पस मंज़र में वञी मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे यादि हूंदो अॼु खां 15-20 ॾींहं पहिरीं तहरीक तालिबान पाकिस्तान जेका हिकिड़ी पाबंदी मढ़ियल तंज़ीम आहे, उन बाक़ाइदे ऐलान कयो हो त 3 तंज़ीमूं ख़ुसूसी तौर ते उनजे निशाने ते आहिनि ऐं हू इलेक्शन अमल न थियणु ॾींदा, चूंडूं थियणु न ॾींदा, जंहिंमें हुननि ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवामी नेशनल पार्टी ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट असांजे निशाने ते आहिनि।
असां उन जे उमेदवारनि खे क़तल कंदासीं। अच्छा, इन थ्रेड खां पोइ पूरो जेको वेस्ट ज़िलो आहे कराची जो, उन जूं हड़ई जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि उनखे हसास इदारनि जी रिपोर्ट जी रोशनी में मुकमल हसास करार ॾिनो आहे। ऐं इन ज़िले में जेको वेस्ट आहे, मंगो पीर, कुंवारी कॉलोनी आहे, ॿिया इलाइक़ा आहिनि, हिते वॾो तालिबान जो इन्फ्लुएंस आहे, किथे इहो सबबु त न आहे हुते? बिल्कुलु हुन जे करे ज़ाहिरी आहे तालिबान वारे फैक्टर जे करे उते काफ़ी एरिया आहिनि, कुंवारी कॉलोनी आहे, बल्दिया जा जेके इलाइक़ा आहिनि या जेके पश्तून आबादियूं आहिनि उते तालिबान आहिनि, जिन अवामी नेशनल पार्टी जी कराची मां त सियासत मुकमल तौर ते ख़तमु कराए छॾी आहे। तव्हां सोराब ॻोठ खां वठी करे जेके पख्तून एरियाज़ आहिनि कराची जा, उते तव्हांखे न अवामी नेशनल पार्टी जो झंडो नज़र ईंदो, न अवामी नेशनल पार्टीअ जी ऑफिस नज़र ईंदी, न उन्हनि जी चाकिंग नज़र ईंदी, न उन्हनि जूं के सरगर्मियूं नज़र ईंदियूं। अध खां वधीक माण्हू कराची मां इस्लामाबाद भॼी विया आहिनि या उहे तबलीग जमायत में हलिया विया आहिनि। अच्छा इमदाद, हाणे ताज़ी असां वटि इंफॉर्मेशन पहुती आहे त मुतहदा क़ौमी मूवमेंट जी राब्ता कमेटी इन क़तल ख़िलाफ़ हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कुझु देरि में कंदी। ज़ाहिर आहे हिकिड़ो उन्हनि जो कैंडिडेट क़तल थियो आहे। सम्झो था त कंहिं क़िस्म जो को एहतजाज या अहिड़ी का शइ बि इन इलेक्शन प्रोसेस में रुकावट बणिजी सघिजे थी, को सऊ जो ऐलान थिए या मुज़ाहिरनि एहतजाज जो ऐलान थिए या अहिड़ो को सिस्टम ॿियो को अचानक कर खणे जंहिंसां सम्झो था त इलेक्शन जो जेको प्रोसेस आहे जंहिंजे लाइ ख़्वाहिश आहे सभिनी त पुरमन हुजणु घुरिजे, उहो मुतासिर थी सघे थो। मुश्ताक साईं, हाणे मुतहदा क़ौमी मूवमेंट जो अॻुवाण जेको आहे सो क़तल थी वियो आहे ऐं उन्हनि जो जमहूरी हक़ आहे तूं जेको बि एहतजाज कनि, जमहूरी हक़ उन्हनि खे ॾिजे बिल्कुलु आहे। हर मां इहा पियो ॻाल्हि कयां त हीउ जेको कैंडिडेट क़तल थियो आहे, इन खां अॻु तव्हां ॻाल्हि कई त औरंगी में पीपुल्स पार्टी जो कवरिंग कैंडिडेट क़तल थियो आहे, इन खां पोइ जेको ॿिया जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जूं बि त हयातियूं ख़तरे में पइजी वियूं आहिनि। बिल्कुलु आहिनि। कराची में त ख़ासि तौर ते, सिंध में त क़बाइली झड़ा आहिनि, अणसाहिब जो जेको आहे सो तमामु हिकिड़ो रवादारी मौजूदी कोन्हे, अणसाहिब जो माहौल आहे। कराची में ख़तरो तमामु घणो आहे। अच्छा, कोशिशि कयूं था वरी लाइन ते। अस्सलाम वालेकुम साकिब इस्माइल साहिबु, अॼु तव्हांजो पहिरियों ॾींहुं आहे बींग SSP हैदराबाद ऐं पहिरें ॾींहं ते हिकिड़ो मिसहेप थियो आहे ऐं उन इलाइक़े में PS 47 जो जेको कैंडिडेट आहे MQM जो, उनखे बेदर सां क़तल कयो आहे। इन वाक़े जा तफ़सील छा आहिनि ऐं इन वाक़े जी हिन वक़्तु जेका जांच थी आहे या तव्हां ताईं जेका इंफॉर्मेशन पहुती आहे उहा कुझु शेयर करण जहिड़ी आहे साईं? जी दादा, हे तक़रीबन सुबुह जो 12:15 बजे मंझंदि वारे जेको आहे सो हे फहद साहब जेको आहे हिननि खे हमलो थियो। मोटरसाइकिल ते सवार 2 ॼणा हुआ ऐं उन्हनि हिननि ते फायरिंग कई ऐं उन्हनि जे नतीजे में हिननि जी डेथ थी वई। ऐं उन खां पोइ असां तफ़्तीश शुरू कई आहे ऐं उन में कुझु असांखे लीड्स मिलियूं आहिनि जिन ते असां कमु कयूं पिया। इनशाअल्लाह तमामु जल्दी जेके आहिनि जवाबदार असां गिरफ़्तार करे वरितासीं। अच्छा साईं, कल्ह 19 ज़िलनि जा SSP तब्दील थिया ऐं तव्हां बि तमामु टॉप जो जेको ज़िलो आहे सॼी सिंध में एक्सपेंडेड आहे, तमामु वॾो एरिया आहे तव्हां वटि। सभिनी खे इहो चैलेंज साम्हूं आहे त जेके बि नवां ऑफिसर्स उते लॻा आहिनि नए नए ज़िलनि में, उन लाइ जेको अवलीन चैलेंज आहे आम चूंडनि दौरान लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल खे मेंटेन रखणु, को बि क़त्लेआम वॻोड़ या अहिड़ी का शइ जी प्रिवेंशन जे लाइ कहिड़ा क़दम खणंदा तव्हां? बिल्कुलु, मां ऑब्जर्वेशन सां ऑफिस त असां मुल्क में इलेक्शन ऐं हुन में इनशाअल्लाह मां कयो आहे ऐं असां प्रॉपरली जेका बि पार्टिसिपेट ईंदासीं ऐं असां प्रोवाइड कंदी ऐं उहा पूरी इलेक्शनरिंग जेका आहे अच्छा, हिते असां सां दोस्त मौजूदु आहे इमदाद सुमरो, तव्हां खां कुझु सवाल करणु चाहींदो? मेमन साहब, पाण वरी मोटी था अचूं, जेको मुतहदा अॻुवाण अॼु क़तल थी वियो आहे, पुलिस जी इब्तिदाई जेका तहक़ीक़ात हूंदी, तव्हां उन में कंहिं नतीजे ते पहुता आहियो त लाइन शायदि ड्रॉप थी? इमदाद, SSP हैदराबाद जी नाज़रीन टेक्निकल सबबनि जे करे लाइन ड्रॉप थी वई आहे। उनजो बि इहो चवणु आहे त मुंहिंजो पहिरियों ॾींहुं आहे ऐं जेका शुरूआती जांच आहे उन में कुझु क्लू संदसि चवणु आहे त मिलिया आहिनि पुलिस खे, उन ते कमु बि करे रही आहे पुलिस। पर सवाल उहो आहे त जेके ॿिया कैंडिडेट्स आहिनि या इन जा जेके नेगेटिव इम्पैक्ट्स आहिनि, का टीं धुर्त न आहे जेका इन तक छाकाणि त वॾी इंपॉर्टेंस रखे थो, छाकाणि 47 सराउंडिंग जेको बि इलाइक़ो आहे सिंधी वसंदियूं आहिनि उते ऐं आया लतीफ़ पली जो उते कंटेस्ट करे थो, ॿिया पीपल्स पार्टी जा कैंडिडेट ऐं जेको सिंबॉलिक एरिया आहे PS 47, इन ते का साज़िश त न आहे इहो क़तल? साईं, इहो त
एज़ ए तजिया निगार त असां नथा चई सघूं त हुन में साज़िश आहे। इहो कमु त कानून लागू कंदड़ इदारनि जो आहे। साकिब इस्माइल मेमण साहब तमामु हिकिड़ी सुठी शोहरत रखंदड़ पुलिस ऑफिसर आहे ऐं हू तहक़ीक़ात कंदो। हुनखे फ्री हैंड मिलियो आहे असांजे इतलाहनि जे मुताबिक़ त हिननि खे जेके पुलिस ऑफिसरनि जूं बदिलियूं थियूं आहिनि उन्हनि खे फ्री हैंड बि मिलियो आहे। उमेद कजे थी त हू जल्दी जेकॾहिं का साज़िश आहे, जेकॾहिं हुनजी फ़खरुल इस्लाम जी का ज़ाती दुश्मनी आहे या जेको बि उनसर हुन में शामिल आहे उनजे पुलिस तह ताईं पहुची वेंदी त ख़बर पइजी वेंदी त असुलु मामिलो छा आहे। सवेर जेका ॻाल्हि पे कई उहा अध में असांजी रहिजी वई त सिर्फ़ु तहरीक तालिबान वारो इशू न आहे, सिर्फ़ु कराची खां अलावा सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि उन्हनि में इहो इशू न आहे क़बाइली झड़नि जो। पाण मोटी था अचूं वरी बि कराचीअ ते, जेको सिंध जो गादियो हंधु आहे, पाकिस्तान जो मुआशी हब आहे ऐं सॼे मुल्क खे हलाइण वारी हिकिड़ी इंजण आहे। उन में हिन इलेक्शन में 2013 वारी इलेक्शन में घणा ई फैक्टर इन्वॉल्व आहिनि। जमायत इस्लामी हिन दफ़े तमामु हिकिड़ो सरगर्म हिसो पई हुन में वठे, हुनजा तमामु मरकज़ी अॻुवान आहिनि उहे सरगर्म हिसो पिया वठनि। इहो फैक्टर 2008 में कोन हो, तंहिंजे करे उहे हल्का, उहे पार्टियूं, उहे जमायतूं जिन खे जमायत इस्लामी जी मौजूदगीअ जे करे शिकस्त जो ख़दशो हूंदो उहे तशद्दुद में मुलविस थी सघनि थियूं। इहो ख़दशो आहे, ख़ुदा करे त इहा ॻाल्हि ग़लति साबित बिल्कुलु। उन खां अलावा आफ़ाक़ अहमद जी क़यादत में कमु कंदड़ जेका MQM हक़ीक़ी आहे उहा हिन दफ़े एक्टिव पार्ट बि वठे। ख़ुदि आफ़ाक़ तारीख़ में पहिरियों दफ़ो ॿिनि हल्कनि तां जेको आहे सो उम्मीदवार आहे। उन खां ॿियो वॾो हिकिड़ो फैक्टर आहे जमायतुल वहदतुल मुस्लिमीन, जेका अॻु में कंहिं हिकिड़ी सियासी पार्टी कराची जी कमु कंदड़ आहे। उन में उनजा वोट जेके आहिनि से जेका शिया बिरादरी आहे उनजे खीसे में पियल हूंदा, पर हिन दफ़े शिया बिरादरी न सिर्फ़ु कराची में पर पूरो सिंध, पूरे पाकिस्तान में हुननि इहो चयो आहे त असां कंहिं बि पार्टीअ जो हिसो न बणजंदासीं, असां पंहिंजा कैंडिडेट बीहंदासीं। इहो हिकिड़ो नओं फैक्टर आहे। उन खां अलावा सुन्नी तहरीक हिन दफ़े एक्टिव पार्ट थी वठे। उन खां अलावा सभ खां वधीक पीपल्स अमुन कमेटी जेको आहे सो हिन दफ़े साम्हूं अचे पई। इन जे करे थी सघे थो त हिन दफ़े कराचीअ में तमामु घणी को रतो छाण थियण जो माना ख़दशो आहे। उहो कानून लागू कंदड़ इदारनि जे लाइ, इहो जेके इंटेलिजेंस इदारा आहिनि, उहा पुलिस आहे, निगरान हुकूमत आहे, उन लाइ हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज आहे त हू जेको इलेक्शन आहे उनखे हू बहितर नमूने सां अमन माना वारे अंदाज़ सां इमदादनि ते ॻाल्हायूं था। हिते नाज़रीन इन इशू ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। इमदाद असां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं कराची में अमन अमान जी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते अॼोको जेको इशू आहे हैदराबाद में हिकु कैंडिडेट जो मर्डर थियो आहे, त सिंध हुकूमत इन हवाले सां के क़दम खयां आहिनि, ख़ुसूसी क़दम? हाँ बिल्कुलु, इलेक्शन कमीशन जूं हिदायतूं बि मौजूदु आहिनि, सुप्रीम कोर्ट जूं हिदायतूं बि मौजूदु आहिनि। सिंध हुकूमत जेका आहे निगरान हुकूमत ॾाढा सुठा क़दम खयां आहिनि। उन में हिननि हर क़िस्म जे असलो खणी हलणु, उनजी निमाइश करण ते पाबंदी विधी आहे। होम डिपार्टमेंट बाक़ाइदे हिन हवाले सां नोटिफिकेशन जारी कयो आहे। होम डिपार्टमेंट जे तरफ़ खां जेके इजाज़तनामा, ख़ुसूसी इजाज़तनामा जारी कया वेंदा 144 पास जंहिंखे चइबो आहे आम ॿोली में, उहे रद्द कया विया आहिनि। उन खां अलावा पूरे सिंध में जेके वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ खां जेके ख़ुसूसी इजाज़तनामा मिलंदा आहिनि उहे जेको आहे सो इजाज़तनामा हिननि जेको आहे सो कैंसिल करे छॾिया आहिनि। उन खां पोइ अॼु शाहिद नदीम बलोच साहब IG सिंध जेको आहे उनजी सरबराही में हिकिड़ो इजलास थियो आहे, जंहिंमें कराची समेत पूरी सिंध में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां गौर वीचार कयो वियो आहे। नवां ग़ैर जानबदार SSPs लॻाया विया आहिनि। उन्हनि में काफ़ी जेके अक्सरियत जेके SSPs आहिनि उन्हनि सुठी साख रखंदड़ आहिनि। ऐं भले जंहिंजी साख सुठी बि न उन्हनि खे बि चैलेंज ॾिनो वियो आहे त जेकॾहिं तव्हांजी अहिड़ी का शइ नज़र आई त विदिन मूमेंट्स तव्हांखे हटाईंदासीं। बिल्कुलु हिते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिते असां सां टेलीफोन लाइन ते मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो अॻुवान इशफ़ाक़ मंगी साहब मौजूदु आहे। मंगी साहब, अॼु हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे हैदराबाद में। अवां जी जमायत सां लाॻापियल कैंडिडेट फ़खरुल इस्लाम खे क़त्ल कयो आहे। इन जा तफ़सील अवां ताईं कहिड़ा पहुता आहिनि? इन वाक़े बाबति छा चवंदा तव्हां? मुश्ताक शफ़ी साहब, असां जेको सो यकीन इन वाक़े जी सख़्त अल्फाज़नि में मज़म्मत करियूं था ऐं जेको सो असांजी हले थी मुकमल जेको सो तहक़ीक़ात इन हवाले सां असां अपील बि कई आहे ऐं जेको सो इन बारे में असां वधीक मालूमात वठूं पिया ऐं तमामु घणो वॾो सान्यो थियो आहे। ऐं मां सम्झां थो त हिन इलेक्शन में असांजो इहो पहिरियों कैंडिडेट शहीद आहे ऐं जेको आहे सो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान उनखे बि जेको आहे सो स्टैंड वठणु खपे ऐं जेको आहे सो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे बि जेको आहे सो मोटो एक्शन वठणु खपे। सभिनीनि खे हक़ आहे त जेको आहे सो हू जेको इलेक्शन जो कॉन्टेस्ट करे सघनि था।
अच्छा मंगी साहब, PS47 जी हिकिड़ी अलॻि हैसियत आहे समूरे सिंध में, छाकाणि त उते मुख़्तलिफ़ जेके सघारी सियासी जमायतूं आहिनि, कॉम्प्रेस धुरियूं आहिनि, उन्हनि जी कोशिशि आहे त उहो तक उहे फ़तेह कनि। इन हवाले सां उते अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखण में MKM कहिड़ो रोल प्ले करे सघे थी? ॾिसो, असां त पंहिंजे हवाले सां जेको आहे सो पूरे सिंध में छा बल्कि पूरे मुल्क में जिते जिते असीं जेको आहे इलेक्शन फाइट करियूं था, असांजूं त तयारियूं मुकमल आहिनि। बाक़ी अमन अमान जे हवाले सां त जेको आहे गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, निगरान गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, उनखे जेको आहे सो सभिनी खे जेको आहे सो तफ़्त ॾियणु जेको आहे सो उनजी ज़िम्मेदारी आहे। ऐं जेको आहे सो जेकॾहिं जहिड़ो अॼु वाक़ियो हैदराबाद में थियो आहे, जेकॾहिं इहा सूरत हाल जेको आहे सो सिंध में पूरे पाकिस्तान में हूंदी, ख़ासतौर ते जेकॾहिं सिंध में इहा सूरत हाल रही त पोइ इलेक्शन कहिड़े हवाले सां थींदी, कीअं इलेक्शन थींदी। ऐं जेकॾहिं जेको आहे सो निगरान गवर्नमेंट ऐं जेकॾहिं इलेक्शन कमीशन जेकॾहिं इन्हनि ते जेको एक्शन न कंदा ऐं जेकॾहिं अमन अमान फ़राहम न कंदा त पोइ मां सम्झां थो त असांखे इलेक्शन खां नज़र कोन थी अचे। हाँ मंगी साहब, इहो ॿुधाइजो त तव्हांखे फ़खरुल इस्लाम साहब जे हवाले सां कुझु इब्तिदाई ॼाण हूंदी, तव्हांजो कंहिंमें शक आहे? इब्तिदाई तौर ते तव्हां कहिड़ी धुर खे मुलविस सम्झो था इन वाक़े में? ॾिसो, इहो गवर्नमेंट जो कमु आहे। फ़िलहाल असां त जेको आहे सो किथे बि शक न कयो आहे ऐं जेको असां मालूमात असीं वठूं था ऐं जेका बि इन हवाले सां असांखे जेको ॼाण मिलंदी असां यकीनन तव्हांखे आगाही ॾींदासीं। ऐं जेको आहे सो इन हवाले सां असां इंशाल्लाह जल्दी प्रेस कॉन्फ्रेंस बि कंदासीं। ऐं जेको आहे सो हिकिड़ो तमामु वॾो सानियो थियो आहे ऐं जेको आहे सो हिनखे जेको आहे सो तमामु जेके अरबाबी अख़्तियार आहिनि उन्हनि खे बि जेको आहे नोटिस वठणु खपे। उन्हनि जी बि ज़िम्मेदारी आहे त जेको आहे सो जेको आहे असांजे जेको हक़ कैंडिडेट खे जहिड़े तरीक़े सां शहीद कयो वियो आहे ऐं मां सम्झां थो त इन जा असरात ईअं न थिए त जेको आहे सो पूरे सिंध में पवनि। अच्छा मंगी साहब, हिकिड़ो त तहरीक तालिबान जे तरफ़ खां जेके पाकिस्तान जूं 2 वॾियूं जमायतूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो थ्रेड आहे, उन में तव्हांजी पार्टी बि शामिल आहे, त तव्हां छा था सम्झो तहरीक तालिबान खां अलावा ॿियूं कहिड़ियूं धुरियूं आहिनि जिन मां तव्हांखे एज़ ए पार्टी या तव्हांजे कैंडिडेट्स खे को ख़तरो हुजे? ॾिसो, दहशतगर्दी त हिकु जेको आहे सो अरसे खां हलंदी अचे थी ऐं जेको आहे सो असांजो हिन हवाले सां जेको मौक़िफ़ बिल्कुलु वाज़े ऐं क्लियर आहे। जेको आहे सो बाक़ी जेको आहे सो असांजी ज़ाती त कंहिंसां बि का बि जो दुश्मनी न आहे। ज़ाहिरी आहे मुतहिदा क़ौमी मूवमेंट सिंध जी 2 नंबर वॾी जमात ऐं मुल्क जी 3 नंबर वॾी जमात आहे। ऐं ईंदड़ इलेक्शन में जेको आहे सो यकीन असांजी तयारी जहिड़े हिसाब सां आहे त असीं सम्झूं था वॾी भारी असर सां कामयाबी माणींदासीं। उन हवाले सां यकीनन मुखालिफ़ जेके बि आहिनि उहे परेशान न आहिनि MKM खां। जेको आहे बहरहाल अमन अमान जे हवाले सां मां जेको आहे सो इहो ई चवंदुसि त जेको आहे सो इहा निगरान गवर्नमेंट ऐं जेको आहे सो इलेक्शन कमीशन जी जेको ज़िम्मेदारी आहे त जेको आहे सो इन्हनि शयुनि ते जेको आहे नज़र रखनि। वॾी महिरबानी मंगी साहब, तव्हां इन अफ़सोसनाक वाक़े ते पंहिंजे मौक़िफ़ खां ऐं मुतालबनि खां असांजे नाज़रीन खे आगाह कयो। इमदाद सवाल उते ई मौजूदु आहे त हीउ जेको आम चूंडुनि जो मरहलो आहे इनखे पुरमन कीअं बणाइजे, बावजूदि इन जे त तव्हां चओ त मीटिंग्स बि जारी आहिनि ऐं IG सिंध एनर्जेटिक माण्हू आहे, कमिटमेंट वारो माण्हू आहे, ख़ुदि जेको निगरान वॾो वज़ीर आहे अलवी साहब, उहो उन वटि पोर्टफोलियो आहे घरू खाते जो, उहो बि कंस्टेंटली जेको आहे मीटिंग्स करे थो ऐं डीपली इन्वॉल्व आहे, दिलचस्पी जो मुज़ाहिरो बि करे थो त अमन अमान खे बहितर बणाइजे। जेकॾहिं ॻाल्हि कजे कैंडिडेट्स जी, उहो त हिकिड़ो सिलसिलो हाणे शुरू थियो आहे। जीअं औरंगी में हिकु PP जो कवरिंग कैंडिडेट थियो, हे पाण NA ऐं PS ते कंटेस्ट करे पियो। आम माण्हू त रोज़ हयातियूं विञाइनि था, पर जॾहिं सिलसिलो ऐं दहशतगर्द जे तोपुनि जो रुख हिननि माण्हुनि ॾे वेंदो त सम्झो था त 11 मई ते असां आम चूंडुनि जो मरहलो ॾिसंदासीं थींदो। अदा मंगी साहब ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं त हू तशदुद जी मुखालफ़त कनि था, तशदुद खे पसंदि कोन कनि था, पुरअमन सियासी पार्टी आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे इहा बि आहे त जेके मुतहदा जी मुखालिफ़ जमायतूं आहिनि उहे मुतहदा ते बि तशदुद में मुलविस हुजण जो इल्ज़ाम लॻाइनि थियूं। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके बि सियासी पार्टियूं आहिनि, मुतहदा खां वठी पीपल्स पार्टी ताईं, अवामी नेशनल पार्टी, जमायत इस्लामी, जेके पार्टियूं आहिनि या जेके बि इंडिविजुअल्स इलेक्शन में हिसो था वठनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त हीउ न 70 जो ॾहाको आहे, न 80 90 जो ॾहाको आहे, हीउ 2013 आहे। हिन में मीडिया तमामु घणी विजिलेंट आहे, तमामु घणा चैनल मौजूदु आहिनि, यूरोपीय यूनियन जा जेके आहिनि से वफ़द हिते आयल आहिनि, उन्हनि जा ऑब्ज़र्वर हिते आयल आहिनि, ॿियनि मुल्कनि जा ऑब्ज़र्वर हिते आयल आहिनि। इलेक्शन कमीशन तमामु जेको आहे सो मॉनिटरिंग करे थी, तमामु ॻूढ़ी नज़र उन जी इलेक्शन जे अमल ते आहे। का बि धुर को बि ज़ाती तौर ते जेकॾहिं के ग़लति अमल में, तशदुद में, जाली वोट में इन में इन्वॉल्व थींदो, कानून खे हथ में खणंदो त उहो सॼे पाकिस्तान जो ॾाढो वाइको थींदो ऐं सॼे पाकिस्तान जे आम माण्हू जूं हमदर्दियूं विञाए वेहंदो। बिल्कुलु। ऐं हिते वरी वॾी ज़िम्मेदारी आहे थिए लागू थिए थी सभिनी ते त जेके बि मेच्योर सियासी जमायतूं आहिनि, भली इंडिपेंडेंट कैंडिडेट्स बि हुजनि,
उन्हनि जी का बि ग़लति शइ सॼे मुल्क जी बदनामी जो सबबु बणिबी सॼी दुनिया में, छाकाणि त आलमी ऑब्ज़र्वर हिते पहुचनि था। इन लाइ सभिनी खे मोहतात ऐं तमामु अमन ऐं भाईचारगी जो मुज़ाहिरो करिणो पवंदो, पोइ भल खटे केरु हाराए केरु, इहो बाद जो मसइलो आहे। हिते इमदाद वक़्तु आहे हिकु ब्रेक जो। नाज़रीन, इन इशू ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे ऐं अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम में हिकिड़ो ॿियो इशू बि डिस्कस कंदा जेको सखर में हिकु वकील मथां तशदुद कयो वियो, सिर्फ़ु उन करे त उन सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर ते नामज़दगी फार्म मथां जेके इल्ज़ाम लॻाया, एतिराज़ कया, त उन जॾहिं ॿुधणी थी त उन दौरान कुझु वकीलनि जेके बक़ौल उन मुतासिर वकील जे त पीपुल्स पार्टी जे सूबाई सदर जा वेझा माण्हू हुया, उन्हनि उन ते तशदुद कयो। इन वक़फ़े खां पोइ ॻाल्हि ॿोल कंदासीं उन वकील सां ऐं जेके इल्ज़ाम हेठि आयल माण्हू आहिनि उन्हनि सां, त वाक़ियो छो पेश आयो ऐं उन पुठियां कहिड़ा सबब आहिनि। मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त मूं ब्रेक खां अॻु अव्हांखे इंफॉर्म कयो त असांजे प्रोग्राम जो जेको ॿियो सेगमेंट आहे हिन पार्ट में उहो ई आहे त ख़ैरपुर जे वकील अॻवान जेको ख़ैरपुर बार एसोसिएशन जो सदर बि आहे, उन अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जे नामज़दगी फार्म वटि आरो वटि जेके आहिनि एतिराज़ जमा कराया त इन माण्हू पंहिंजे दौर में कुझु चङायूं न कयूं आहिनि, मेरिट जी लताड़ कई आहे, इन क़िस्म जा एलिगेशन उन एतिराज़ उते वारिया, जंहिंखां पोइ उन जी ॿुधणी हुई ऐं उन ॿुधणी दौरान ई उन्हनि पारां जेको आहे कुझु शरपसंदनि पारां उन वकील अॻवान ते सख़्तु तशदुद कयो वियो। इहा ॻाल्हि मीडिया ते अची वई, वॾी हाइप क्रिएट थी। न सिर्फ़ु एतिरो पर उन मुतासिर वकील 22A जी एप्लीकेशन लॻाई, जंहिंखां पोइ जज हिकु हुकुमनामो जारी कयो आहे त जेको मुतासिर वकील आहे उन जो बयानु कलम बंदि करे जेके वाक़े में मुलविस सिधी अणसिधी तरह मुलविस माण्हू आहिनि उन्हनि मथां कानूनी कार्रवाई लाइ केस दाख़िल कयो वञे। हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते ख़ैरपुर बार जो सदर मंज़ूर अंसारी साहब मौजूदु आहे, जंहिं वॾे वज़ीर मथां एतिराज़ वारिया, उन जी ज़ुबानी पुछूं था त आख़िर इन वाक़े पुठियां सबब कहिड़ा आहिनि। अस्सलाम वालेकुम अंसारी साहब। वालेकुम सलाम अदा। अंसारी साहब, इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे, सॼी दुनिया जे आॾो अव्हां जूं तस्वीर साम्हूं आई आहे, जंहिंमें कुझु शरपसंद अव्हां खे बदतरीन तशदुद जो निशानो बणाए रहिया हुआ। आख़िर इन एॾी नफ़रत ऐं एक्सट्रीम जी जेका ज़रूरत छो महसूस थी, वजह छा आहे? बस भाऊ इन्हनि जो पंहिंजो हिते हट धर्मी आहे ऐं कानून खां मथां पाण खे सम्झनि था पिया। ऐं कुझु जेके आहिनि जेको आहे असांजो साबिक़ वॾो वज़ीर कोशिशि कई त मूंखे उहो ख़रीद करे सघे, पोइ मुंहिंजे हर इनकार खां पोइ जेको आहे हुन मुंहिंजे मथां कोर्ट में हमिलो करायो आहे। यानी हिन जे अॻियां हाई कोर्ट जी बि का अहमियत न आहे। कोर्ट में हमिलो करायईं त इहो जेको अपील आहे मुंहिंजे मथां इन तां हथु खण। पोइ पंहिंजा हिन सियासी गुंडा ऐं कुझु नवां जूनियर वकील दोस्त ना सम्झ जेके लालचूं ॾेई करे नौकरियुनि जूं ऐं मुंहिंजे मथां ओचितो कोर्ट में हमिलो करायो, त कातलाना हमिलो करायो, जेको तव्हांजी मीडिया जी तवसत सां सरेआम आयो। अच्छा साईं, तव्हांजा भला एतिराज़ कहिड़ा हुया? पर्सनल अटैक्स हुया उन शाह साहब मथां या हक़ीक़त ते मबनी एतिराज़ आहिनि? इहे मुंहिंजा हक़ीक़त ते मुबनी एतिराज़ आहिनि। क़ाइम अली शाह सभ खां पहिरियों जॾहिं हलफ़ खयो आहे, पहिरें ॾींहुं हिन ग़लति ऑर्डर कढियो। अतर हुसैन पठान असिस्टेंट एडवोकेट जनरल, जंहिंजी क्वालिफिकेशन इक्वल टू जज ऑफ हाई कोर्ट हूंदी आहे, उनखे 4 सालनि जी नौकरीअ ते उनखे कानून जी लताड़ कंदे उनखे असिस्टेंट एडवोकेट जनरल करे छॾियईं। पंहिंजे पुट खे जेको अखियुनि जो स्पेशलिस्ट आहे उनखे सिविल सर्जन करे ॾिनई, जंहिं सवें ग़रीबनि खां नौकरियुनि जा पैसा वठी कूड़ा ऑर्डर ॾिना, जंहिंजो हाई कोर्ट में केस हले थो पियो अञा ताईं। उन खां पोइ 2 अरब रुपए जी करप्शन थी आहे। इकनॉमिक ज़ोन ऐं इंडस्ट्रियल ज़ोन ठहियो आहे उनमें। उन खां पोइ जेके सरकारी प्लाट आहिनि हिन जे पुट असद अली शाह मुख़्तलिफ़ मुलाज़िमनि जे नाले ते खयां आहिनि। ऐं पंहिंजो मुलाज़िम नियाज़ जामरी उनखे TMA जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करे करोड़े रुपया हर महीने हुनजी धीअ नफ़ीज़ा शाह मंथली उन खां वठे थी नियाज़ जामरीअ खां। ऐं मनपसंदीदा अबड़ो एक्शन रखी उनखे एक्स्ट्राऑर्डिनरी प्रोमोशन ॾेई हुन खां करोड़ रुपया जेके। अच्छा अंसारी साहब, तव्हांजा जेके जिन ते तव्हां 22A जो के जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जिन माण्हुनि खे तव्हां हुन में पाण जे मथां हमले ते मुलविस ॼाणायो आहे। हलो, आवाज़ अचे थो अंसारी साहब?
नाज़रीन, मंज़ूर अंसारी जेको ख़ैरपुर बार एसोसिएशन जो सदर आहे, जंहिं मथां तशदुद थियो, असां उन सां ॻाल्हि ॿोल कईसूं, पर टेक्निकल सबबनि जे करे साणसि राब्तो असांजो कटिजी वियो आहे। इमदाद, अवां ॿुधी उनजी पंहिंजी ज़ुबानी जेके एलिगेशन्स उन्हनि हया, एतिराज़ जेके उन्हनि दाख़िल कया आहिनि आरो वटि, उन में किथे तव्हांखे सचाई नज़र अचे थी, या इहो माण्हू खे हक़ न आहे त कंहिंजी करप्शन खे वाइखो करे? अदा सचाई आहे या न आहे, मंज़ूर जावरी त उहो हमरा जेको तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो वॾो वाक़ियो बि थियो जंहिंमें 4-5 माण्हू बि क़तल थी विया हुआ। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां फ़र्ज़ु था कयूं त मंज़ूर हुसैन अंसारी साहब जा सभु इल्ज़ाम जेके आहिनि से ग़लति आहिनि, बोगस आहिनि, उन माना कूड़ ॻाल्हायो आहे, ग़लति ॻाल्हि कई आहे, पर छा उनखे हक़ न आहे? जमहूरी हक़ आहे। हू डिस्ट्रिक्ट बार ख़ैरपुर जो सदर आहे, वकीलनि जो हिकिड़ो अॻुवाण आहे। डिस्ट्रिक्ट बार जे सदर जी हिकिड़ी अहमियत हूंदी आहे। उहो डिस्ट्रिक्ट बार ख़ैरपुर जो जेको आहे सदर आहे, उहो सखर बार में वञे थो पंहिंजी जेको आहे का शइ दाख़िल कराइण, त उन ते वकील जेको आहे हमलो करे था ॾियनि। इन जे करे त हू क़ाइम अली शाह खे वेझान वकील आहे। इहो तमामु हिकिड़ो ग़लति अमल आहे। ऐं असांजे एक्यूज़ड आहे हिकिड़ो लियाकत शर चवनि था, उहो एडिशनल एडवोकेट जनरल आहे उतां जो। इहा पोस्ट छा आहे ऐं उन माण्हू खे हिन बच ॾियारायो आहे या उन में नामज़द कयो आहे, इन पोस्ट बाबति ॿुधायो त उनजो कहिड़ो तालुक़ु हुयो त हिन ते तशदुद थिए या हिन जेको इल्ज़ाम आहे, इन पोस्ट बाबति ॿुधायो असांखे। बुनियादी तौर ते एडवोकेट जनरल जी ऑफिस हूंदी आहे। तक़रीबन थिए हीअं थो, तव्हांखे थोरो मां ॿुधायां जो बैकग्राउंड छा हूंदो आहे। एडवोकेट जनरल जी जेका ऑफिस आहे, उन में एडिशनल एडवोकेट जनरल ऐं असिस्टेंट एडवोकेट जनरल, इहे 3-4 उहिदा आहिनि, उहे माण्हू रखिया वेंदा आहिनि। तमामु वॾियूं कॉन्स्टिट्यूशनल पोस्टूं आहिनि ऐं उन जे लाइ ज़रूरी हूंदी आहे त जेको एडवोकेट जनरल थिए, एडिशनल एडवोकेट जनरल थिए या असिस्टेंट एडवोकेट जनरल थिए, उहे माण्हू थी सघनि था जेके सिंध हाई कोर्ट जा जज थियण जी अहलियत रखनि। जीअं अंसारी साहिब बि इहा ॻाल्हि ॿुधाई, इहो कानून में आहे, जंहिंजी हिकिड़ी माना प्रैक्टिस जो हिकिड़ो टाइम मुक़ररु हूंदो आहे त 10 साल हुनजी प्रैक्टिस हुजे। पर बदकिस्मतीअ सां जॾहिं बि हिन मुल्क में सियासी हुकूमतूं आयूं आहिनि, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी हुकूमत आई आहे या नवाज़ लीग जी हुकूमत आई आहे, जाम सादी की हुकूमत आई आहे, त इन जेको अहम जेको ऑफिस आहे एडवोकेट जनरल जी, उनखे सियासी मफ़ादनि जे तौर ते माना ईअं नीलाम कयो वियो आहे। को बि मेरिट ते कोन रखियो वेंदो आहे। लोअर कोर्ट में जेको प्रोसिक्यूटर मुक़ररु थिए थो, जेको डिप्टी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी मुक़ररु थिए थो, उनखे सख़्तु पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान ॾेई मुक़ररु करणो थो पए। उहो 16, 17 ग्रेड या 18 ग्रेड में हूंदो आहे। पर हेॾी वॾी कोर्ट, हाई कोर्ट में जेके माण्हू सिंध जा आइनी मामला, क़ानूनी मामला ऐं सिविल मामला हलाइनि था, उहे सभु जा सभु सिफ़ारिशुनि ते मुक़ररु आहिनि। हाणे जेका असां वटि असांजी त कोशिशि आहे त ॿिन्ही धुरनि खे ॿुधिजे। जी जी बिल्कुलु। भले डिस्ट्रिक्ट बार जो सदर आहे, भले एडिशनल एडवोकेट जनरल आहे, अवाम ताईं उहा शइ पहुचाइजे जेका फैक्ट्स आहिनि, सचाई आहे, असल हक़ीक़त छा आहे। असां लाइ लियाकत शर साहब एज़ ए वकील ऐं हाणे त माशाल्लाह एडिशनल एडवोकेट जनरल आहिनि काफ़ी सालनि खां। हाई कोर्ट जे जज जे तौर ते बि हुनजो नालो रिकमेंड थियो आहे, असांजे लाइ हूअं ई क़ाबिल इज़त आहिनि। पाण शबीर शर साहब जा भाइर आहिनि, सहाफ़ी शबीर शर रहियो आहे ॾाढो मशहूरु, ऐं पुराणा कामरेड रहिया आहिनि कम्युनिस्ट पार्टी जा, DSF जा। ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त हिननि जो ख़ानदानी बैकग्राउंड आहे। ऐं इन्हनि जे मथां जेकॾहिं इहो इल्ज़ाम थो लॻे त हीअ सिर्फ़ु क़ाइम अली शाह जेको अॻूणो सिंध जो वज़ीर आला हो, साईं क़ाइम अली शाह साहब एज़ ए सियासतदान, एज़ ए वकील, बिल्कुलु जेको आहे सो इज़त जे लाइक़ु आहिनि। अच्छा, इहा ॻाल्हि ॿोल कयूं था, शर साहब आवाज़ पहुचे पियो तव्हां ताईं? लाइन में शायदि फॉल्ट आहे। साईं, मंज़ूर अंसारी तव्हां मथां इल्ज़ाम लॻाइनि त तशदुद में तव्हां मुलविस आहियो। टेक्निकल मसइलो इमदाद, साईं जी बदकिस्मती आहे त असां त चाहियूं पिया मौक़ुफ़ अचे साईं जो, पर असांजी जेसि ताईं ॻाल्हि ॿोल थी आहे उन में इहा शइ साम्हूं आई आहे त हिन जो इहो चवणु आहे त मुंहिंजो हिन में को अमल दख़ल न आहे, इन जी पंहिंजी का लालच आहे, को अहिड़ो धोखो आहे या कुझु बि आहे। हिननि जो असां सां जेको टेलीफोनिक राब्तो, हिन जो मौक़ुफ़ इहो आहे, असां आवाम ताईं पहुचायूं था त हिननि जो इहो चवणु आहे त नाज़रीन, मुंहिंजो हिन में को हथु न आहे, ऐं कुझु जूनियर वकील जेके पर्सनल थी विया उन मंज़ूर अंसारी सां उन कोर्ट जे अहाते में, ऐं उन्हनि जो पंहिंजो जहिड़ो आहे जंहिंमें ॿियनि खे इन्वॉल्व कयो वञे। इमदाद, अॼोके प्रोग्राम में जेका डिस्कस कईसूं अमन अमा जी सूरत हाल या ही सखर वारो वाक़ियो, इन में एतिरो ई। नाज़रीन, असांजी इहा कोशिशि आहे त असांजी ख़ुसूसी नशरियात वसीले उन्हनि शयुनि जी निशानदेही कई वञे जेके इम्कानी तौर ते साम्हूं अची सघनि थियूं। बिलख़ुसूस अमन अमा जेका सूरत हाल आहे, सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, ऐं पुरअमन जमहूरी प्रोसेस जी पुॼाणी हर पुरअमन शहरी जी, जमहूरियत पसंद शहरी जी इहा ख़्वाहिश आहे त उहो सिलसिलो पुरअमन तरीक़े सां पुॼाणी ते पहुचे। उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं सभु सियासी क़ुवतूं जेके बि इन में कंटेस्ट कनि थियूं, सहप जो भाईचारगी जो मुज़ाहिरो कंदियूं ऐं हिक ॿिए जी बर्दाश्त जो मुज़ाहिरो कंदियूं, त पोइ अमन इहो मुमकिन थी सघे थो त अमन अमान बहाल हुजे। निगरान वॾो वज़ीर ऐं उनजी जेका पूरी टीम आहे
उन जी बि इहा कोशिशि आहे त सूरत हाल खे बहितर बणाइजे। उन लाइ मुख़्तलिफ़ कोशिशूं बि कयूं पियूं आहिनि। अॼोके प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में ॿिए कंहिं नए इशू सां हाज़िर थींदासूं। असांखे ॾींदा इजाज़त। अला भाई।